नारे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी चीनी हम मनसब सां मुलाक़ात सी-पैक फेज़ 2 लाइ अज़म जो बरछाव। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाननि आलमी इदारनि में तावन जारी रखण जी ज़रूरत ते इतफ़ाक़ कयो। नारे वारो वज़ीर चयो आहे त सी-पैक जो पहिरियों मरहलो इंफ्रास्ट्रक्चर जी तामीर सां लाॻापियल आहे, जॾहिं त सी-पैक फेज़ 2 जो इक़्तिसादी ज़ोननि जे कम सां लाॻापियल हूंदो। पाकिस्तान माली साल 2025-26 दौरान चीनी बॉन्ड स्पॉट्स लॉन्च करणु चाहे थो। शेदादकोट में कार इल्ज़ाम हेठि बिठो क़त्ल। नूरजा कॉलोनी में जवाबदार भाउ सां गॾिजी पंहिंजी नौजवान घरवारी फिज़ा भट्टी ऐं सोहराब उमरानी खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मधे जी वेझो पुराणे तकरार तां मुड़ुस ऐं ज़ाल क़त्ल, सनन थिए ज़ख़्मी। ॻोठ कादिर बख़्श जदोई में हथियारबंदनि फायरिंग करे तालिब शर ऐं संदसि घरवारी निहाला खातू खे क़त्ल करण बाद फरार थी विया। गोलियूं लॻण सबबि मक़तूलनि जी 11 वरियनि जी धीउ आमना शर ज़ख़्मी थी पई, लाड़काणो अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। पुलिस मूजिब वाबडा लेबर हॉल वटि ॾोहारनि ऐं पुलिस विच में फायरिंग जी ॾे वठि दौरान हिकु जवाबदार दाऊद पहमर मारिजी वियो। संदसि साथी फरार थी विया। मारिजी वियल जवाबदार मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरल लुट, चोरनि ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जा 16 केस दाख़िल थियल आहिनि। संदसि वटां पिस्टल, फुर थियल इंटरनेट डिवाइस ऐं मोबाइल फ़ोन मिलियो आहे। मोरो में मुबैना पुलिस मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी ग़ुलाम मुर्तज़ा कोराई खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। संदसि कब्ज़े मां पिस्टल ऐं फुर थियल मोटरसाइकिल हथ कई वई। पुलिस मूजिब जवाबदार ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में 25 खां वधीक संगीन नौयत जा केस दाख़िल थियल आहिनि। जोहर जमाली वेझो बि मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु ॾोहारी अकबर मलाह खे ज़ख़्मी हालत में पिस्टल समेत गिरफ़्तार करण जी दावा। नौशहरो फिरोज़ बाईपास मिछाणी चौक ते कोच जो रोड पार कंदड़ मोटरसाइकिल खे टक्कर, अबड़ावासी बख्श खान झंडीर फोत। हादसे बाद कोच ड्राइवर फरार थी वियो। ऐं करमपुर भरिसां 3 ॼणनि जे अगवा जी कोशिश, मज़ाहमत ते तशद्दुद ऐं फुरलुट बाद हथियारबंद फरार। इलाइक़े वासियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इलाइक़े में बदअमनी खे बंदो ॾेई अमन अमान कराइण जो मुतालबो।